अस्सलाम वालेकुम। छा तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿोली क़दीम वॾी सिंध जी ॿोली आहे जंहिं जूं हदूं कश्मीर खां वठी गुजरात जे सूरत शहर ताईं हुयूं, जंहिं करे पंजाब जो ॻच भाङो राजपूताना सॼो कच्छ इलाइक़ो ऐं काठियावाड़ जो उत्तर वारो भाङो सिंध में अची थे विया। होॾां अफ़गानिस्तान ऐं बलूचिस्तान जा के पासा लसबेली ऐं मकरान समेत सिंध जे हुकूमत हेठि हुआ। उन्हनि सभिनी हंधि असांजे सिंधी माण्हुनि राॼ थे कयो, जंहिं करे सिंधी ॿोली उन्हनि पासनि ॾांहुं ॻाल्हाई वेंदी हुई। बावलपुर ऐं मुल्तान जे हदनि ताईं हिन वक़्तु बावलपुरी ऐं मुल्तानी ॿोलियूं आहिनि, त बि उन उत्तर तरफ़ केतिरा सिंधी ॻाल्हाइनि था। होॾां बलूचिस्तान तरफ़ लसबेले में त हेॾां कच्छ भुॼ ऐं काठियावाड़ जे उत्तर वारे भाङे ताईं सिंधी ॻाल्हाइण में अचे थी। मतिलबु त सिंधी ॿोली हाणोकीअ सिंध जे चइनी हदनि खां घणो परे बलूचिस्तान पंजाब ऐं गुजरात जे हदनि में दख़ल करे बीठी आहे। सिंधी ॿोलीअ जूं उहे हदूं अॼु ताईं क़दीम वॾे सिंध जे हदनि जा ॼाण ॾियनि थियूं। मतिलबु त सिंधी ॿोली जंहिंखे चइजे थो सा क़दीम वॾी सिंध जी ॿोली आहे ऐं न हाणोकी महदूद परगि॒णे जी। सर ग्रियर्सन ॼाणायो आहे त सिंध मां के सिंधी हिजरत करे यानी लॾे गंगा नदीअ जे उत्तर वारे दोआबीअ ॾे वञी रहिया, त उते जे रहाकुनि सां लड़ विचड़ में अचण करे सिंधियुनि ॿोली बिगड़जी हिकु नए क़िस्म जी ॿोली थी पई, पर बुनियादु सिंधी अथनि। वधीक हीअं चयो अथसि त लॾ पलाण सबबु ॿोलीअ में कीअं फेर पवे थी ऐं कंहिं फ़िरके या क़ौम जी उपभाषा यानी ट्राइबल डायलेक्ट कीअं ठहे थी, तंहिंजो हीअ उम्दो मिसाल आहे। मुसनिफ़ खे पुछाण मां मालूम थियो आहे त उहे सिंधी असुल शिकारपुर जे अंसारी आगा वारनि जा माइट आहिनि, जिन वरियनि खां सहारनपुर ज़िले में वञी बैठक कई आहे, त बि अॼु ताईं शादी गमीअ में तोड़े ॿियनि वक़्तनि ते हिक ॿिए वटि ईंदा वेंदा आहिनि। उहे जेका सिंधी ॻाल्हाइनि था सा लहंदा सराइकी पंजाबी नमूने जी आहे, त बि के सिंधी लफ़्ज़ कमु आणीनि था। मसलन हिंदी या पंजाबी हुर्फ़ का बदिरां जो इज़ाफ़त कुतब आणीनि था। सदियुनि खां सिंध पंजाब ऐं कश्मीर जा रहाकू हिक ॿिए सां घणो लड़ विचड़ में आया आहिनि ऐं ख़ुदि कश्मीर वारो पासो पंजाब समेत केतिरो वक़्तु सिंध जे हुकूमत हेठि हो, तंहिं करे सिंधीअ जो उन्हनि ॿोलियुनि सां झझो नातो थियो। अॼु बि ॾिसो त सिंधी ॿोली सिंध जे उत्तर ॾे उबावड़े तरफ़ सराइकी या उभे जी ॿोलीअ जो नमूनो इख़्तियार कंदे बावलपुर ॾे बि इहो ई बेख धारींदे मुल्तानी ॿोलीअ सां वञी गॾी आहे ऐं मुल्तानी लाहौर ऐं अमृतसर तरफ़ अणलिखे तरह फिरंदी वञी पंजाबीअ सां गॾी आहे, जंहिं करे ईअं ई चई सघिजे थो त सराइकी ॿोली ॼण त टियूं ॾाको या विच वारी कड़ी आहे, जा सिंधीअ खे पंजाबी सां ॻंढे थी ऐं पंजाबी ॿोली उत्तर ॾे कश्मीर सां वञी गॾी आहे। उन ई रीति सिंध खां वठी कश्मीर ताईं ॿोलियुनि जो पाण में कड़ो कड़े सां ॻंढियो पियो आहे। ॿोलियुनि जे उन ई नाते मां इहो बि सम्झी सघिजे थो त आगाटा पशाज लोक इहा ई वाट वठी आया हुआ, यानी कश्मीर खां पंजाब बावलपुर में बैठको विझंदा ऐं पोइ सिंध में पंहिंजा माॻ जोड़े अची वेठा हुआ। हिन वक़्तु जेतोणीकि उन्हनि सभिनी हंधनि जूं ॿोलियूं पंहिंजे पंहिंजे नमूने आहिनि, त बि उचारन ऐं नहवी बुनियावत में हिक ॿिए सां घणी मुशाबत रखनि थियूं। त क़दीम ज़माने में गुजरात ऐं राजस्थान वारा सिंध हुकूमत हेठि हुआ। कच्छ जो राय जाड़ेजनि जे नुस्र आहे, उन ई ख़ानदान जो बुनियादु विझंदड़ जाड़ो वलद लाखो नंगर ठटे जो वेठल हो ऐं ज़ात जो समूह हो। अॼु ताईं थर जे डिवीज़न जे माण्हुनि जूं मिटियूं माइटियूं कच्छ ऐं गुजरात वारनि सां आहिनि। इन्हनि सबबनि करे सिंधी ॿोली कच्छ में ॻाल्हाई वञे थी, जा अॼु ताईं उते जा केतिरा माण्हू ॻाल्हाइनि था। कच्छ की ॿोली सिंधीअ जी हिकु उपभाषा यानी डायलेक्ट लिखिजे थी। सिंध में राय ॾियाज या राय दियास ऐं सोरठ जो किस्सो मशहूरु आहे। इहो राय ॾियाज जो सन 1010 ईस्वीअ में पंहिंजो सुहारो सिर ॾेई काठियावाड़ जे तारीख़ जा वर्क पंहिंजे रत सां रॻे वियो। सो सिंध जे चौरा समा राजपूतनि मां हो। अहिड़नि लाॻापनि करे सिंधी ॿोली एॾां ॻाल्हाई वई, जा अॼु ताईं काठियावाड़ जे उत्तर वारे भाङे में ॻाल्हाइण में अचे थी। कच्छ की सिंधीअ जी हिकु नंढी शाख लिखिजे थी। इन ई पासे कच्छ की सिंधी अणलिखे तरह फिरंदे फिरंदे गुजराती ॿोली जे उपभाषाउनि सां वञी गॾी आहे। उन ई मां सम्झे थो त गुजरात ऐं सिंध जी ॿोलीअ जे विच में का ॿी ॿोली बि ॻाल्हाई हुई, जंहिं उन ई ॿोलीअ खे पाण में ॻंढियो थिए। थर डिवीज़न ॾे सिंधी ॿोली राजस्थानी मारवाड़ी वग़ैरह सां वञी गॾी आहे। ख़ुदि मारवाड़ में केतिरा सिंधी बि ॻाल्हाइनि था त मारवाड़ी बि ॻाल्हाइनि, ऐं ईअं ई सिंधीअ जा केतिरा लफ़्ज़ मारवाड़ीअ में ऐं मारवाड़ी जा सिंधीअ में अची विया आहिनि। उन ई हूंदे बि हिन पासे सिंधी ॿोली पंहिंजो पाण झली बीठी आहे ऐं फ्री मारवाड़ी की न थी आहे। त उमेदु आहे त हीअ तारीख़ी वीडियो अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं इहा बि उमेदु आहे त कुझु नओं बि अव्हां हिन मां सिखियो हूंदो। त मिलंदासीं अहिड़े ई दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।